हिक दफ़े कोह तूर ते अल्लाह जे नबी हज़रत मूसा कलीमुल्लाह अल्लाह सां हम कलाम थी करे फरमाइण लॻो त ए अल्लाह, तूं पंहिंजे बंदन खां छा चाहींदो? बस जीअं ई हज़रत मूसा अलैहिस्सलाम इहो पुछो त आवाज़ गेब आई, ए मूसा, मां पंहिंजे बंदन खां सिर्फ़ हिकु शइ घुरां थो। त हज़रत मूसा अलैहिस्सलाम चवण लॻो, ए मुंहिंजा ख़ालिक, कहिड़ी शइ? अल्लाह पाक फरमायो, मां सिर्फ़ मोहबत चाहियां थो, अमुन चाहियां थो। मां इहो चाहियां थो त इंसान हिन ज़मीन ते मोहबत जो दर्स फैलाईंदो रहे। उन जी ज़िंदगी अहिड़ी थिए जो हिन सां हर कंहिं खे अमुन ऐं सलामती हासिल थिए, त जीअं मां उन जो ख़ालिक उन खे इन जे 1000 दफ़ा बहितर दुनिया अता कयां। ए मूसा, यादि रखिजे, जेको मुंहिंजो बंदो इंसाननि में मोहबत, सलामती ऐं इख़लाक़ जो ॿिज पोखींदो आहे, त उहो मुंहिंजी वेझो ज़ाहिद, आबिद ऐं मुत्तक़ी खां 1000 दफ़ा बहितर आहे। हज़रत मूसा अलैहिस्सलाम फरमायो, हे अल्लाह, मुंहिंजा बंदा अहिड़ो छा कनि जो तुंहिंजा थी वञनि? अल्लाह पाक फरमायो, जंहिं दिलि में मुंहिंजी ख़ल्क़त जे लाइ जेतिरी मोहबत हूंदी, उहो इंसान ओतिरो ई मुंहिंजे वेझो ईंदो वेंदो। त हज़रत मूसा अलैहिस्सलाम पुछो, हे अल्लाह, मां अहिड़ो छा कयां जंहिंसां तव्हांजी मोहबत तव्हांजी मख़लूक़ात जे दिलि में पैदा थी वञे? अल्लाह पाक फरमायो, हे मूसा, मुंहिंजी ॾिनल नेमतुनि जो मुंहिंजे बंदनि जे साम्हूं ज़िक्र कयो। जॾहिं इंसान मुंहिंजी ॾिनल नेमतुनि ते गौर फ़िक्र कंदो त उन जी दिलि में मुंहिंजी ऐं मुंहिंजी मख़लूक़ जी मोहबत ॾींहों ॾींहुं वधंदी वेंदी।